उमरकोट पुलिस ॻुझे इतला ते कारवाई कंदे मोटरसाइकिलूं चोरी ऐं फुरकण जे इल्ज़ाम हेठि ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। SHO सिटी अता लिगारी मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि में सिंधड़ी वासी चतू ओड ऐं ॻोठ वल्हार वासी प्रकाश ओड शामिल आहिनि, जिन जो तालुक़ु मोटरसाइकिलूं चोरी ऐं फुरकंदड़ टोले सां ॿुधायो वञे थो। इन हवाले सां पुलिस जो वधीक चवणु आहे त जवाबदार शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते बीठल मोटरसाइकिलूं चोरी ऐं फुरकण जे ॾोह में मुलविस आहिनि। संदनि वटां चोरी ऐं फुर थियल 7 मोटरसाइकिलनि खां अलावा 1 पिस्टल ऐं 5 अदद गोलियूं पिण हथ कयूं वयूं आहिनि। ॿिन्ही ॼणनि ख़िलाफ़ शहरियुनि जे फ़रियाद ते 7 धार केस दाख़िल करे खाउन वधीक पुछागाछा कई पई वञे ऐं निशानदही बाद संदनि वधीक साथियुनि खे पिण जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। इंतहाई अहम ख़बर आहे उमरकोट खां, जिते सिटी पुलिस कारवाई कंदे मोटरसाइकिलूं चोरी ऐं फुरकण जे इल्ज़ाम हेठि ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। SHO सिटी अता लिगारी मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि में सिंधड़ी वासी चतू ओड ऐं ॻोठ वल्हार वासी प्रकाश ओड शामिल आहिनि, जेके शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते बीठल मोटरसाइकिलूं चोरी ऐं फुर करण जे ॾोह में मुलविस आहिनि। ॿिन्ही जवाबदारनि वटां चोरी ऐं फुर थियल 7 मोटरसाइकिलूं, 1 पिस्टल ऐं 5 अदद गोलियूं पिण हथ कयूं वयूं आहिनि। जवाबदारनि जो तालुक़ु मोटरसाइकिलूं चोरी ऐं फुर करण वारे टोले सां ॿुधायो वञे थो। ॿिन्ही जवाबदारनि ख़िलाफ़ शहरियुनि जे फ़रियाद ते 7 धार केस दाख़िल करे खाउन वधीक पुछागाछा कई पई वञे। पुलिस जो वधीक चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि जी निशानदही बाद संदनि साथियुनि खे पिण जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। HSTV न्यूज़ उमरकोट।